हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बाबत ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सीसा दिमाग़ सिंधे चयो आहे त पाकिस्तान सां हथ चढ़ाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पार्लियामेंट जो एहतराम करणो पवंदो। चीफ जस्टिस जा इख्तियार घटि न पर महदूद कया विया आहिनि। मार्शल लॉ लागू थियण वक़्तु कंहिंखे कसम छो यादि न ईंदो। मार्शल लॉ दौरान को बि दरख़्वास्त खणी न ईंदो आहे। छा नई मार्शल लॉ जो दर खोलाइण जी कोशिश कई पई वञे? ॿुधायो वञे त कहिड़ी बुनियादी हक़ जी भञकड़ी थी आहे। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस इरफान सादत वक्ती चीफ जस्टिस जे उहिदे जो कसम खणी वरितो। सीनियर जज जस्टिस अकील अहमद अब्बासी जस्टिस इरफान सादत खां वक्ती चीफ जस्टिस जो कसम खणायो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि अमन बाबति एपेक्स कमेटी जो इजलास। नेशनल एक्शन प्लान ते अॻभराई बाबति ब्रीफिंग। मुल्क में अमन जी सूरतहाल जो जाइज़ो। इंटेलिजेंस इदारनि जे सरबराहनि जी अमन बाबति ब्रीफिंग। मुस्लिम लीग नून अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त नवाज़ शरीफ़ ज़मानत वठी ॾे वापसि ईंदो ऐं अदालत अॻियां सरेंडर कंदो। मुस्लिम लीग नून ऐं नवाज़ शरीफ़ सां ज़्यादतियूं कंदड़नि खे विसारणु मुमकिन न आहे। नवाज़ शरीफ़ ॾे वापसि अची सभ खां पहिरियों मुल्क खे मज़बूत कंदो। इस्लामाबाद जी अदालत तरफ़ां तौहीन इलेक्शन कमीशन केस में फवाद चौधरी जी बरीअत जी दरख़्वास्त ते 23 अक्टूबर ते दलील तलब। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त फवाद चौधरी ख़िलाफ़ केस सियासी बुनियादुनि ते क़ाइमु कयो वियो आहे। केस में का बि शाहिदी न आहे ऐं न वरी एफआईआर में ॾेखारियल शिकूं लागू थियनि थियूं। वाइस एडमिरल नवीद अशरफ सामुंडी फ़ौज जो नओं सरबराह मुक़रर। नवीद अशरफ खे 7 अक्टूबर ते एडमिरल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वेंदी। बिजली जे टिके ब्रेक डाउन सबबि धाबेची में 172 इंच कतर जी पाइपलाइन में धमाको। पाइपलाइन फाटण सबबि कराची शहर जे कुझु इलाइक़नि खे पाणी जी फ़राहमी मुअतल। कराची शहर अंदर फुरलुट जी वारदातुनि में मुलविस 4 जवाबदार गिरफ़्तार। डीआईजी कमाल अज़हर मयसर जो चवणु आहे त ॾोहारी टोले जी गिरफ़्तारी सां फुरलुट जे वाक़िअनि में घटिताई थी आहे। ऐं वर्ल्ड कप जे ॿिए वार्म अप मैच में पाकिस्तान जो मुक़ाबिलो ऑस्ट्रेलिया सां थी रहियो आहे।